सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये कहानी है अकुलमंद हारी जी। को अकुलमंद हारी होंदो पो वो खिलंदो तो बरसात ईंदी। हाणे खिलण इंसान जो दिल सां पंहिंजे वस में त न हूंदो। ॾुकार अचे उते पियो। बादशाह हिनखे घुरायो, चयईं त खिल, फसल सड़ी आहे, माण्हू बुख पिया मरण, माल मरी वियो। हुनजो बादशाह कंहिं ॻाल्हि ते खिल अचे त मां खिलां, हरू भरू त मां कीअं खिलां? चई न खिल न त मां माराए छॾींदुमि। हे यार, बादशाह जे ख़ौफ़ खां ॾींहं जो हलियो वेंदो ॿाहिरि जंगल में, राति जो वरी मोटी अचे घर थींदो। जंगल में हिकिड़ो शींहुं रहंदो। उनखे पंहिंजे माउ नंढे लाइ सम्झायो त इंसान ज़ाति खां पासो कजां ज़िंदगीअ में, मथां वहीअ में अची ऐं सोची त मां हेॾो जेको आहे सो ताक़तवर आहियां, पर इंसान खां पासो कजां। शींहं जी वही अची फू जंगल मां खणी निकिरी ऐं थोरो अॻिते वधियो। आयो त ॾिठईं त हिकिड़ा डांतनि जो जोड़ो आहे, पंजारीअ में जुटियो पियो आहे, रस्ते सां अचे पियो। अची मिलियुनि ॾियो हाल वाल, कीअं तव्हां ॿधा पिया आहियो, हेॾा बिना ढगा, हेॾी ताक़त तव्हांखे। हुननि चयो बाबा इंसान ज़ात जेका आहे न, अलाह अहिड़ी ख़लक़ी आहे जो हर शइ खे क़ाबू करे सघे थी। जेको आहे इंसान ई असांखे हीअं कयो आहे। वड़ियो आहे तव्हां ॾह हणोसि त बि मरी वञे, लत हणोसि त बि मरी वञे, उन तव्हांखे क़ाबू कयो आहे। उन्हनि चयो भलो इन में त पासो ॾेई तूं बि लिकी वञ, असां वञूं था घर। शींहुं मस्तीअ में हुजे, आयो हो हारी जेको हुयो राति जो ॾींहं जो त बादशाह जेको पोइ लिकी निकिरींदो। हिकिड़ो बबरू हूंदो जंगल में, त उन सां उठ खे ॿधी ऐं ता उते जेको आहे सुम्ही पवंदो, वरी सिजु लहंदो, वरी घर हली वेंदो। हारी निंड पियो, उठ ॿधो पियो बबर सां, बबर जे लाम सां ॿ रुपए खाधाई। उठ खे चई ॾे हाल वाल, हेड़ी भला तूं हेतिरी महार में टंगियो पियो आहे, ख़ैर त अथई। हिन चयो दरवेश होरियां ॻाल्हाए, उथी न इंसान त पिनाए छॾींदे। जीअं वड़े वा कहिड़ी थो ॻाल्हि करे, हिन फलां टीर मटीर इन ॻाल्हाइण हिननि जे ते। हो हर जानवर जी हारी ॿोली सम्झंदो। अलाह हुनखे एतिरो अकुल ॾिनो हो, हर जानवर जी ॿोली सम्झंदो। हिन जो ॾिठो त उठ पियो थो ॻाल्हाए, शींहुं पियो थो ॻाल्हाए। हिन जो ॾेढी अख सां ॾिठे त वञ बिना, शींहुं त मथां बीठो आहे। हिन जो हाणे कर का अटिकल न त हे त मारे विझंदो। हे उथियो, उथी ऐं चवंदो ॾे ख़बर ॿिली जा बचा। हाणे शींहं खे ॿिली जा बचा थो कोठे, ॿिली जा बचा छा पियो थो उठ खे चई, चिपड़ी करे हल पंहिंजे जंगल ॾे त पिनाए छॾींदोमांइ। हुन चयो तूं मूंखे छा कंदे, मल विढ़ंदे? शींहं चयो कावड़े मल विढ़ंदे? हुन चयो चिपड़ी करे वञ बाबा जंगल ॾे, तूं पंहिंजे कम सां कमु रखूं, तुंहिंजो छा मल जे तूं मूंसां विढ़ंदे त हिकिड़ी पाथरी बि छॾींदो छा? हारीअ चयो। हुन चयो हा हलिया त कर। शींहं भॻो भॻो वञे मल विढ़ो। हुन चयो अड़े मल ईअं थींदी आहे, जीअं तूं थो चई ईअं मल थींदी आहे? चई भई कीअं थींदी आहे? चई बाबा मल थींदी आहे ईअं 50 खनि माण्हू हुजनि, तूं मां मल विढ़ूं, पोइ जेको बि दसे ताड़ी वॼाईंदा वाह 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 त कनि ईअं मल विढ़ंदासीं। वड़े वाह। शींहं चयसि पोइ ठीकु आहे, मां हिते बीठो आहियां। हाणे शींहं खे त अकुल त कोन हो न। चयसि मां हिते बीठो आहियां, तूं वञी वठी आ ॻोठो माण्हू। वड़े वाह, मां वेंदुमि तूं भॼी वेंदे? शींहं चयो न मूंखे कसम खणाए मां न भॼंदुमि। चई न भाउ मूंखे पक आहे भॼी वेंदे तूं? चई पोइ कीअं हिन मसाले जो हल को? चई हल इहो आहे, वाढ पई आहे पलण में उठ जे में, मां तोखे ॿधां, ॿधी ऐं पोइ जेको आहे सो मां वञा थो ॻोठु माण्हू वठी थो अचां। शींहं चयो सही आहे इहो बि। अब शींहं खे वराए खणी वाढ लाहे ऐं ॿधाई, ॾाढो सुख ॿधी ऐं कॾहिं कुआड़ी पलण अचे थो पहाड़ सां वठंदे ॾे ख़बर मल विढ़ंदे। शींहं जूं रड़ियूं हुजनि, वॾियूं रड़ियूं हुजनि शींहं जूं, नेठि ताईं शींहं हिनखे जो अलाह जो वास्तो ते मूंखे छॾ, वरी मां हेॾे ईंदुसि ई कोन। अदा हिन हथ कढियसि, वरी सिजल ते खां पोइ सोमणीअ जो वरी आयो घर मोटी। घर मोटी आयो त हिन जो हूंदो जोड़ो डांतनि जो ऐं हिकिड़ो उठ हिकिड़ो गॾु।
गॾ बि थो डांतनि सां ॻाल्हाए, हे त लिकी सम्झंदो, डांतनि सां ॻाल्हाए पियो, अड़े रोज़ पियो थो मालिक वहाए भई बिना हिकिड़ो रुगो मकर करे बि हे त ॿिए तो पार ॾही पवंदो, हिकिड़े ॾींहुं रुगो गाह न खाओ त मालिक परेशान थींदो, वाहींदो बि कोन। हुनजो यार ॻाल्हि सही थो करे, हाणे हिन मालिक ॿुधो पए, हिननि जो लकायो ॾिठई भई सुबुह थियो त हिकिड़ो डांदो गाह में वात कोन थो विझे, हिते परेशान हुनखे त सॼी ख़बर हुई त हे सॼो कमु गॾ जो आहे, गॾ जो हुनखे सम्झायो पए, चईंदो यार ॻाल्हि आहे इहा त हर बा ज़रूरु करणो, घरारीअ चई हर बा ज़रूरु करणो, डांद बीमार थी पियो आहे, सॼो डांद जी जॻह ते गॾ कयो बज़ार में, अब हिकिड़ो डांदो हिकिड़ो गॾ वञी चोटे ॾाढो गॾ खे वहाए वहाए ॿेपरीअ ताईं ॾाढो कुटियईंसि, हिकिड़ो ॾींहुं कुटियईंसि, ॿियो ॾींहुं वहाईंसि, टियों ॾींहुं थियो त वरी राति जो लिकियो वेठो, लिकियो जो वेठो त हाणे गॾ जो अचे बेज़ार थियो, मोचड़नि बेज़ार कयो, डांद खे त चए यार ॻाल्हि ॿुधी अथई, चवंदो कहिड़ी, चई यार घरवारीअ खे मालिक पियो चए असां वारो डांद बीमार थी पियो आहे, इहो कोन चाक थींदो, सुभाणे पवंदो मां, चई हा, डांद टुप ॾेई उथी ऐं गाह खाइण में शुरू थी वियो, त हिन खे उन ॻाल्हि ते ॾाढी खिलाई, गॾ जे अकुल ते ॾाढी खिलाई, त उन महिल ई मींहुं शुरू थी वियो, ॾाढो मींहुं पियो, डुकार बुकार ॾही वियो, ॾाढो बादशाह बि ख़ुशि थियो, बादशाह सां मिलियो अचे, बादशाह पुछुसि ॾे हाल अहिवाल कीअं भला खिलाए, बादशाह हक़ीक़त कई, बादशाह बि ॾाढो खिलियो, ॾाढो फसल बसल भला थिया, हाणे कल्ह ॾिठा ख़ुशि लॻा वेठा, हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि वणी हुजेव त दाद ॾिजो ऐं मुश्ताक परदेसीअ जे चैनल खे इंजॉय कयो, इनशा नए सिज तव्हांखे नओं मज़ो ॾिबो। अस्सलाम वालेकुम यार।